हाँ बाबा, हाँ ठीक आहे, अलाह ख़ैर कंदो, मां चवंदोमांसि। ठीकु आहे, ख़ुदा हाफ़िज़। बाबल जी बादशाही जो ख़ैर। कमदार, ॾे ख़बर, फ़सुलु कीअं थियो आहे? बाबल साईं, फसल विच थड़ो थियो आहे, ना को ॾाढो सुठो थियो आहे, ना को ॾाढो ख़राबु थियो आहे। पोइ बि शुक्र आहे, गुज़िरियल साल त ॿोॾि ज़मीन कमज़ोर करे छॾी। शुक्र आहे रब जो हींअर फ़सुलु सुठो थियो आहे। हाओ बाबल साईं। ॾे ख़बर कमदार दोदा, तुंहिंजे चहिरे ते मुर्क अची वई आहे, ॾाढो ख़ुशि पियो नज़र अची। हा बाबल साईं, मूं वारे छोकिरे उबदार जी पढ़ाई पूरी थी वई आहे, उहो डॉक्टर थी वियो आहे बाबल साईं। हा दोदा खान, तोखे लख लख मुबारक हुजनि। हा मूंखे ख़बर आहे, उबदार उन ई हॉस्पिटल में कमु पियो करे न, जिथे मुंहिंजी धीउ दुआ हाउस जा पई करे। हा रईस, हाणे वारो कयो, ॻोठ में अस्पताल खोलरायो त मुंहिंजे छोकिरे खे बि नौकिरी मिली वञे। हा दोदा खान, मां हिन ई कम सां लॻो पियो आहियां। मां पंहिंजे ॻोठ में MCH सेंटर खोलराईंदुसि। न रईस, अस्पताल खोलरायो। हा कमदार दोदा, MCH बि अस्पताल जो ई नालो आहे, यानी मां ऐं ॿार जे सिहत जो मर्कज़। हा, इहो बि अस्पताल जो नालो आहे बाबल साईं। पोइ मुंहिंजे उबदार खे बि नौकिरी मिली वेंदी न? हा हा, छो न मिलंदी। बाबल साईं, अल्लाह साईं तव्हांजो शान बुलंद करे। हाणे मां हलां थो। ठीकु आहे कमदार, माशाअल्लाह। अयाज़ खान, अॼु सुभाणे मलाखड़े जी तारीख़ आई, तव्हां त का बि तयारी कान्हे कई। किथे ईअं न थिए मल हाराए ऐं असांजी इज़त जो जनाज़ो ई कढो। बाबा साईं, छो तो परेशान थी? इन ग़ुलाम हुसैन में एतिरो दम ई न आहे जो अयाज़ खान जे मल खे मल मारे। हा रईस बाबा, पहलवानी लाइ भला ॿोड़ ऐं ॿकर खपनि। इहो ग़ुलाम हुसैन, इहो दाल बसर खाई असांजे मल सां छा विणंदो बाबा साईं? चाकर खान, या तुंहिंजी भुल आहे। पहलवानी तन जी ताक़त जो नालो न आहे। पहलवानी 3 पीलरनि ते ॿधल आहे। नंबर 1 ताक़त, नंबर 2 दाव गुर ऐं नंबर 3 दिमाग़। जॾहिं न इहे 3 शयूं मिलंदियूं आहिनि न, तॾहिं माण्हू वञी शेरे सिंध जो ख़िताबु खणंदो आहे। हो बाबा साईं, अवां 100 हिकिड़ो सच था चओ, पर मां पंहिंजे मल खे सुबुह शाम दाव पेच सेखारियां थो, भलो मल विणंदो। बाबा साईं, अवां परेशान न थियो। परेशान कीअं न थिया, मल असांजी रत में रलियल आहे। ही मलाखड़ो असांजी इज़त जो मुक़ाबिलो हूंदो आहे ऐं असांजे मल खे मुस्तक़बिल में शेरे सिंध थियणो आहे। हो रईस बाबा, तव्हां बेफ़िक्र थियो, असांजो ई मल शेरे सिंध थींदो। मां उनखे अहिड़ा थो दाव पेच सेखारियां जो वञी तुंहिंजो ख़ैरु थिए। ठीकु आहे, हाणे शाम थियण वारी आहे, अवां वञी हुनखे प्रैक्टिस करायो। ऐं हा, हिकु ॻाल्हि यादि रखिजो, ही मलाखड़ो हर हाल में पंहिंजो मल खटे। हो रईस बाबा, पंहिंजो ई मल मलाखड़ो मारींदो। अबा हलंदे भाऊ? हा, काॾे वेंदे? बस पंहिंजो शहर अबाणो छॾियूं कराचीअ तो वञा, हलंदे न? कराची त परे आहे, बस ते वञ, ट्रेन ते वञ। हाँ, कराचीअ न हलंदे? अबा भला कराचीअ न त भला हैदराबाद हलंदे वा? न बाबा न, हैदराबाद ई परे आहे, हल हल वञ। भला ॿुध, सखर हलंदे? सखर हलंदो मैं, 1000 रुपयो वठंदो मैं। न बाबा न, 1000 रुपयो? असां मवाली मुड़ुस 500 ॾींदो मैं, 500। हा हल भला वे पोयां।
बाबा लो लो सखर अची वियो बाबा लो सखर आहे सखर आहे न बाबा लो न वाह जो आबा बाबा ये पैसा वठ ॿुध अला वयाती ॾेई थोरो आस्ते हलाईंदो कर बा कुर्बान पाण त अची मंटो ऐं टुंटो थियो आहीं जो अची पंहिंजे जवान पुट जे पोयां पियो आहीं चाकर खान थोड़े जो बदन साथ नथो ॾे पर तूं ऐं तुंहिंजो वॾेरो असांजी ताक़त ऐं हिम्मत खे घटि कोन था करे सघूं कुर्बान जेकॾहिं मुड़ुसु माण्हू आहीं त सलाह थो ॾियां सुधरी वञ त बहितर अथई न त अहिड़ो दशर कंदो था अहिड़ो दशर कंदो था जो ही पूरो ॻोठ ॾिसंदई मां सुधरियल आहियां चाकर खान तूं सुधर त भलो थई मल खटे ॾेखार मल तूं दगाबाज़ी करे मुंहिंजूं टंगूं ऐं ॿाहूं त भञी सघे थो पर मल नथो मारे सघे कुर्बान सुभाणे सिज में ॾिसजांइ मुंहिंजो ऐं रईस अयाज़ जो पालवान तुझे पुट जी चेल फनी थो ऐं तूं ऐं तुंहिंजो इहो पुटु भई गॾिजी मंटक मंटक करे पिन चओ या तुझी ख़ाम ख़्याली आहे चाकर खान मां पंहिंजे पुट ग़ुलाम हुसैन खे तव्हांजे पहलवान जे मुक़ाबले में लाहींदुसि तव्हांजे पहलवान खे मुंहिंजो पुटु मल बि मारींदो कुर्बान मां तुझे मथां कुर्बान वञा मुड़ुसु ठाउको आहीं ऐं तो वारो पुटु बि नौजवान आहे तव्हां ॿिन्हीअ जे बहितरी जे लाइ चवां थो त मल मां हथु खणो न त तव्हां ॿिन्हिनि जी अहिड़ी दहशत कंदुसि न हीउ सॼो ॻोठु यादि रखंदो चाकर खान धमकी कंहिंखे थो ॾी असीं मुड़ण वारा जवान ई कोन्हूं के मुक़ाबिलो थींदो अहिड़ो थींदो जो वञी थिया 7 ख़ैर कुर्बान ख़ैर कोन थी अथई अजायो पंहिंजे पुट जी ज़िंदगी ख़राबु न कर तो वारो इहो भाउ मुख़्तियार गुमगार थी वियो ऐं पाण मंटो ऐं टुंटो थियो पोइ बि बुड़ी कोन थो चयुमि न त मल न कॾहिं तव्हां मारी आहे ऐं न ई मारींदव बाक़ी डोड ऐं दगा जा त तव्हां माहिर आहियो कुर्बान मुंहिंजो कमु हो तोखे सम्झाइण जेकॾहिं तो मंडे खे खुटी खई आहे न तो भल पोइ मोरी जो तोड़ो ॾिसजांइ मल असांजो शौक़ु न पर असांजो जुनून आहे जुनून असां शेर सिंध कल्ह बि हुयासीं अॼु बि आहियूं ऐं सुभाणे बि हूंदासीं तूं ऐं तुंहिंजो वॾेरो सथूं करे मरी वेंदो कुर्बान इन ॻाल्हि जो फ़ैसिलो त सुभाणे मल जे मैदान में थींदो तूं भले हाणे मंटक मंटक करे था हल ड्राइवर गाड़ी प्यार गाड़ी पोइते रिवर्स कर पुठियां डॉक्टर हुबदार बिठो आहे थी सके पाण सां गॾु ॻोठ हले ॻोठ तो हली छा डॉक्टर साहिबा मां हा हुबदार मां बि ॻोठ थी वञा जेकर तोखे हलणो आहे त हलिया हलूं न दुआ तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में तकलीफ़ थींदी इन्हे में तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे मां बि अकेली आहियां ठीकु आहे मां हलां थो एॾे काॾे
पोयां वे। चाचा कोड़ा अरे वरी छोरा छा फाथी? चाचा कोड़ा तू भी सही पुराणो खड़पी लाई असुल पुराणो पंजाब आई पंजाब। पर मूंखे इहो ॿुधाए त सुभाणे आख़िरकार मेले में छा थींदो? छा वरी छा थींदो ॿुधायां त सुभाणे छा थींदो? सुभाणे ज़िलज़िलो ईंदो, ज़िलज़िलो। छा थींदो? थींदो हुयो जीअं ॾींहं ईंदा वेंदा, सुबुह जो सिजु भरंदो आहे, शाम जो लही वेंदो। इहो थींदो वरी छा थींदो? कहिड़ियूं बाउंड्रियूं साईं पंधि थींदियूं? चाचा कोड़ा मुंहिंजो मतिलबु आहे त सुभाणे वारे मलाखड़े में छा थींदो? छा वरी छा थींदो? तोबा बाबा तोबा, रब ॾे पनाह। जेको न इहो अयाज़ ख़ान वारो मल्ला न, वॾो ॾाहिणा साईं। इएं सम्झ था गले मल जी बाबा बाउंड्री बंदि। हीअं जो वञी क्याड़ी मल जी लॻे 10 मिंट त बाबा मल होश में कोड़तो अचे, रुगो फिदो हीअं करे शरनाइण जा आवाज़ रुगो था ॿुधण में अचनि, बाक़ी ॿियो मिड़ई कहिड़ो बाबा। हज़रत मला बाबा हज़रत। कमदार कोड़ा अॼु आयो हाम नहण। गुलाम हुसैन बि बुनियादी मल पहलवान आहे। तुआरे रेस जो मल गुलाम हुसैन जे हिक झाटे जो बि कूत कोन्हे को। हाँ साईं, गुलाम हुसैन बुनियादी मल आहे, बाक़ी अयाज़ ख़ान वारो मल बेबुनियादो मल आहे बाबा। वॾे पाए वारो मल आहे, वॾे पाए वारो। पूरी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, बल्कि दावा करे थो छॾियां तने गुलाम हुसैन खे मल हाराइणी। भुल अथई भाऊ भुल। कोड़े खान जेकी ॻाल्हि कई न, समझ पत्थर ते लकीर अथई। इहे समझ जहिड़ो नांग न गयो। भुल अथई कमदार कोड़ा, भुल अथई। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे न त गुलाम हुसैन न मलाखड़े जी ॻाल्हि ई न करे आहे, न वरी को मलाखड़ो रखाया। बाबा जेके वॾेरा अथव न, वॾेरा वॾा उस्ताद आहिनि बाबा। हाणे मलाखड़ो करायो अथऊं मेड़े दिलि खे विंदराइण जे लाइ। हाणे दिलि विंदराईंदा वॾेरा ऐं टंगूं वॼंदियूं असां ॿारनि जूं। मूंखे त लॻे थो गुलाम हुसैन ॼाणी माणी मल त कोन हाराईंदो। जे मल न हाराई न त सम्झ सलामती कोन रहंदो, ॼाओ ई कोन हो सम्झो। हेबत कान अहिड़ी हालत कंदुसि, अहिड़ी हालत कंदुसि 7 साल त ॻोल्हियो ई कोन लभंदो बाबा। ॾिसूं साईं, सुभाणे बि परे कोन्हे, इजो आई ॾिसंदासूं। ॾिसंदासीं छा? कहिड़ियूं बाउंड्रियूं बंदि थींदियूं? छा ॾिसंदासीं? जमीला भी त सही। इहो तिखो तिखो केॾां थी वञी? घर थी वञा, ॿियो केॾां थी वञा? ख़बर त अथई चाकर जी, अगरि घड़ी न ॾिठई न घर सॼो मथे ते खणंदो। भेण मुंहिंजो हिकिड़ो कमु त कर। कहिड़ो कमु? हू रईस वॾे जी धीउ आहे न सिदरा, कसम सां मूंखे ॾाढी थी वणे। ख़बरदार ॿीहर में किनी ज़ुबान मां अहिड़ा लफ़्ज़ न कढजांइ। अगरि रेस खे ख़बर पइजी वई त रेस वॾो तुंहिंजी ज़ुबान कटे छॾींदो। मां को चरियो आहियां छा जो रईस खे ॿुधाईंदुसि? अड़े चरिया, भितिन के भी कन हूंदा आहिनि। अगरि रेस खे ख़बर पइजी वई न, उहो तुंहिंजो हशर नशर करे छॾींदो। रईस खे छॾ, भेण तूं पंहिंजी ॻाल्हि कर। मां छा कयां? तूं मुंहिंजो टाको फिट कराए न, कसम सां 3000 जो ॿकर ॾींदोसांइ। न बाबा, मूंखे माफ़ कर, मूंखां अहिड़ा कम कोन थींदा। हल ॿकर सां गॾु ॿकरी बि ॾींदोसांइ। बेशर्म, तोखे शर्म नथो अचे? मां तुंहिंजी वॾी भेण जेतिरी आहियां ऐं मूंसां तो अहिड़ियूं ॻाल्हियूं करी? कावड़ न कर, घर वञी सोचजांइ। 50,000 वॾी रक़म आहे, तोखे त मुफ़्त में थी मिले। मां तोखां सुभाणे इहा पुछंदुसि। पुट कुर्बान, मूंखे ख़बर हुई
त सोडो असांजी चोरी नथो करे सघे। मां कौड़े ऐं ॻोठ वारनि जे चवण ते लॻी पियुसि। पुट रब पुॼंदुसि मुंहिंजे न्याणीअ जो त सभु कुझु ॾाजू खणी वियो। मथां उन मुंहिंजे न्याणीअ जी शादी मूंखे कराइणी हुई। बाबा सोडो त मूंखे पंहिंजी भेण सम्झंदो आहे, मुंहिंजे लाइ मेलनि तां तोहफ़ा वठी ईंदो आहे। हू कीअं असांजी चोरी कंदो? चाचा सोडे मूंखे बि चयो हुयो त राणी मुंहिंजी भेण आहे, मां पंहिंजी भेण जी चोरी कीअं कंदुसि। कोड़ो थो चवंदो हुते त चोर खे कहिड़ी ख़बर मां चोरी पंहिंजी भेण जी थो कयां या कंहिं ॿिए जी थो कयां। कुर्बान मुंहिंजो वस हले न इन पीउ पुटनि खे गोलियुनि सां उॾारे छॾियऊं, पर छा कयूं असां ग़रीब ऐं मजबूर आहियूं। पुट छो न थींदो, रब वॾो आहे, कानून आहे। चाचा कुझु बि कोन थींदो ऐं पुलिस उन्हनि खे त झुकी झुकी सलाम थी करे। कानून आहे किथे? बाबा छो न थींदो, सभु ऑफिसर हिकु जहिड़ा न आहिनि। हलूं था थाणे ते, कटरायूं था कोड़े उनजे पुट जे मथां FIR। बाबा थाणे ते वञण खां अॻु में सरदार रांझण खान सां ज़रूरु मिलजो, हू तमामु सुठो इंसान आहे। चाचा राणी सही थी चवे, हलूं था रांझण खान ॾे। हा मां तूं सही थी चवीं। चाचा बोलो ही नहीं में आप वली पारा सोडे सां मिलो। तव्हांजी मर्ज़ी, अचो उथो त हली मिली अचूं। अचो चा हलो। मसावल खाना समीपा छो समय पिया ओ भाऊ वञा थो, पर ॿुधाए त सयूं हे कहिड़ो सखर जो बाग आहे? बा ही शाही बाग आहे। उहो त असांजे शिकारपुर में बि आहे, हिते बि आहे छा? हा हा हिते बि आहे। उठ त सिपाही वटि बदिरां आहिनि। हल ॻान छॾ। हल हर शइ में मिलावट, ज़ुल्म न आहे। अरे बागनि में बि मिलावट, शहरनि में बि मिलावट। जे असां मवालिन जी हुकूमत अचे नी, अलाह जो कसम सखर वारो दरिया शिकारपुर को वायूं पोइ ॿुधायूं हा त कापी कपी कीअं आहे। हल यार अम्मा ओ अम्मा अदा घटि ते नाहे, अलाए केॾां हलियो वियो। हिते ई हूंदो धीअ, काॾे वेंदो? अदा जा जूता बि हुते ई पिया आहिनि। छा अदा पहिरें उघाड़े वेंदो? ऐं अदा जे बिस्तरे जी हालत अहिड़ी आहे ॼण अदा बिस्तरे सां मल विड़ियो हुजे। छा बिस्तरे जी हालत ख़राब आहे ऐं उनजा जूता बि हुते पिया आहिनि? पोइ गुलाम हुसैन केॾां वियो हूंदो? अम्मा बाबा किथे आहे? तूं बाबा खे ॿुधाए त उहो ॿाहिरि ॾिसी अचे। तुंहिंजो पीउ त सवेर ई ॿनीअ ते निकिरी वियो आहे। मां थी वञा सरदार रांझण ॾे। अम्मा तूं केॾां बि न वञ, अजायो वावेला थी वेंदी। भली वावेला थिए त धीअ थिए, बाक़ी गुलाम हुसैन खे कुझु न थिए। मां वञा थी। अम्मा अम्मा बाबा छा ॻाल्हि आहे? अॼु तव्हां ॾाढा परेशान था लॻो मूंखे। अरे परेशान न थिया, तुझी मर्जी आहे त छा रोड ते बि हम पोछूं हणा? अरे ख़ुदा जी का सणाई थी, तोखे त ख़बर ई कान्हे त तूं अलाए कहिड़े रिढुनि सां ई। मूंखे ख़बर पई आहे त इहो जेको सूमर आहे न, सूमर ख़ुदा को ॻाटो भञेसि दर दर ते वते थो दाऊं ॾींदो। ख़बर अथई छा थो चए? मुंहिंजो चोर बाबा इहो कोड़े कमदार वारो पुटु शेरू आहे। शेरू चोर चोर जो पुटु आहे। हाणे ॿुधा अञा परेशान न थिया त बाबा तव्हां पोइ छा सोचियो आहे? बाबू हुकुम करे, कयूं तयारी, कयूंसीं खेल ख़तम। चओ छा था? ख़बर अथव था चओ छा था पिया? माना त ॿी फिल्म वरी मुंहिंजे कदमी। अरे मां कुझु ॿियो सोचियो वेठो आहियां। ॿियो बाबा आख़िर तव्हां चाहियो छा था? चाचा असां हिन खे सूमर जी चोरीअ जी मने कई हुआसीं। चाचा
मां भी मना कयोमांसि चोरी जे भेरे में मुंहिंजी बि दिलि धक धक करे पई। हाणे मुंहिंजी कन खोले ॻाल्हि ॿुधो। ॻाल्हि इहा आहे त जीअं चोरी कई हुअ न अहिड़े ई तरीक़े सां इहे ट्रपड़ वापसि ऐं इहा मुल्क में हू हवा करे छॾियो त सोढे चोरी वापसि करे। बसि अल्लाह अल्लाह ख़ैर सलाह। ठीकु आहे बाबा, जीअं तुंहिंजी मर्ज़ी, इहा चोरी वापसि कंदासीं बसि न। हाँ, अहिड़े तरीक़े सां कमु कयो नांग बि मरे लठ बि बचे ऐं हमेशह हमेशह जे लाइ सूमर जो वात बंदि बोलती बंदि। हा चाचा, ॻाल्हि त लख रुपए जी कई थी, इल्ज़ाम त सोढे मथां ईंदो। खणी ॾियारी न हणो बाबू, इहो सामान खणी वापसि रखी अचो जंहिंमें बाबा जी दिलि ख़ुशि थिए। चाचा कौड़ा, तूं फिकुर न कर, असां अहिड़े नमूने चोरी मोटाईंदासीं जो कंहिंखे बि ख़बर कोन पवंदी, छो त मुंहिंजो नालो बाबू आहे। मूं दुश्मन खे कंदो काबू आहे। दिलि सां त लॻे ई कान थी, वरी बि ॾिसूं त कहिड़ा था फाड़ा मारियो। सिकंदर, अॼु तुंहिंजे चेहरे ते गज़ब थो ॾिसां। लॻे थो तुंहिंजे अंदर में बाहि जा बबड़ था ॿरनि। बिलावल, मुंहिंजे तन मन में बाहि लॻी वई आहे। दिलि थी चए हिन बाहि सां मां रईस रांझण खान जो बंगलो ई साड़े छॾियां। सिकंदर, सरदारनि सां उचाईंदे त नुक़सान थींदो ई, हक़ हमेशह कमज़ोर खे हणिजे। दुआ मुंहिंजी मङिंदी आहे। जॾहिं कमदार जो पुटु रुबदार हुन सां फ्री थियण जी कोशिशि थो करे, तोखे ख़बर आहे बाहि लॻी थी वञे हिते, बिल्कुलु बर्दाश्त नथो थिए। घबराए न सिकंदर, ओए न हुबदार खे ॾियूं था मोचड़नि जी भेह। असां कहिड़े मर्ज़ी दवा आहियूं, हुकम कर त कयूंसि ख़तमु। न, हाणे इहा ॻाल्हि मार कुट खां चढ़ी वई आहे। ईअं कुझु न थींदो, हाणे हुनखे मारणो पवंदो। हू ज़िंदा न खपे मूंखे। हाणे हुनजो वजूद मूंखां बिल्कुलु बर्दाश्त न थिए। ओ हिते रखीसि जवान जा पुट, किनी आंगुर हमेशह वॾी कारा, पोइ करींसि न क़बर हवाले, ॾेखारींसि हू जहान। तो ख़बर आहे खुबदार खे मासी सपोर्ट पई करे, ईअं न थिए त मां जेल हलियो वञा ऐं दुआ ॿिए कंहिंजी थी वञे। हिते अमीरनि जी बादशाही आहे, ग़रीब ग़ुलाम आहिनि, पैसो शहनशाह आहे ऐं पुलिस रोडनि ते बीही गाॾियुनि खां 10,000 रुपया थी वठे। इहा आहे असांजे कानून जी औकात। बिलावल, इहो कमु तूं कर, तूं ई थो करे सघीं। मां? इहो कमु मां कयां? मूंखे कहिड़ो फ़ाइदो थींदो? सिकंदर जो कमु कंदे त तूं फ़ाइदे में रहंदे हमेशह वञे। जेकॾहिं तोखे सिद्धरा जो कंधु झुकाइणो आहे न, मुंहिंजो साथ ॾे, मां बि तुंहिंजो साथ ॾींदुसि। जेकॾहिं इहा लालच ॾींदे त पोइ कुझु सोचणो पवंदो। पोइ कयूं था अलाह तवार, हार या पार। यार मुर्तज़ा, थोड़े के तू समझाए, इहे कम पंहिंजा छॾे ॾे हाणे। यार मां तो समझाए थकी पियो आहियां, सम्झे ई नथो छा कयांसि। हो ॾिस, यादि कयोसि न, साम्हूं अचे थो सोढो। सोढा, ख़ैर ताए काॾे वञे पियो? हट परे थी, अॼु मां शेरूअ खे जीअरो कोन छॾींदुसि, न छॾींदुसि हुनखे। सोढा, वो सोढा।
वॾेरी तूं खामखा परेशान थी रही आहीं। छा तोखे ख़बर न आहे त अॼु गुलाम सेन जो मलाखड़ो आहे? उहा त ॻाल्हि सही आहे, पर फ़ोन छो बंदि कई अथसि? ऐं मलाखड़ो त शाम जो आहे, हाणे त सुबुह आहे। मलाखड़े जी तयारी कंदो हूंदो, उन करे फ़ोन बंदि करे छॾी अथसि। न जमीला, कुझु त ग़लति थियो आहे। सुबुह खां वठी मुंहिंजी खाॿी अखि फड़के पई, ज़रूरु कुझु ग़लति थियो हूंदो। वॾेरी इहो तुंहिंजो वहम आहे, मूंखे पक आहे मलाखड़े जे करे गुलाम सेन फ़ोन बंदि करे छॾी आहे। न जमीला, हुनखे ख़बर आहे त ही टाइम असांजो फ़ोन ते ॻाल्हाइण जो आहे। गुलाम हुसैन ज़िंदा हुजे ऐं मूंसां न ॻाल्हाए, ईअं थी ई नथो सघे। वॾेरी तूं ही छा पई चईं? अलाह साईं गुलाम सेन खे वॾी हयाती ॾे त पोइ मूंसां ॻाल्हाए छो नथो? फ़ोन छो बंदि कई अथसि? वॾेरी तोखे मां कीअं सम्झायां? तोखे ख़बर न आहे त मलाखड़ो सिर्फ़ु रांदि न आहे। सिंध जे पहलवाननि लाइ मलाखड़ो इज़त जो सवाल बणिजी वेंदो आहे। उन करे अॼु गुलाम सेन फ़ोन बंदि करे छॾी आहे। त पोइ मूंखे मैसेज त करे छॾिया त अॼु मुंहिंजी फ़ोन बंदि हूंदी, मुंहिंजी कॉल जो इंतज़ारु न कजांइ। वॾेरी इहा मूंखे ख़बर न आहे त तोखे मैसेज छो न कई। वञ जमीला, जांच त करे अचु। मुंहिंजे गुलाम हुसैन सां ख़ैरु नाहे। माण्हू मोकल सरदार रांझण ख़ान जे ॻोठु, ऐं मूंखे ख़ैर जी ख़बर आणे ॾे, न त मां मरी वेंदसि। वॾेरी तूं हौसलो कर, मां वञा थी। अलाह कंदो गुलाम सेन ख़ैर सां हूंदो। हा तूं वञ।